अवलल्लाहु अलीम आलालम जोधणी अवलल्लाहु अलीम आलालम जोधणी कादर पंहिंजी कुदरत से कायम आह कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सराय सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो जिने डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे सदायती सभका बुख न बासे का सदायती सभका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए ए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में नमस्कार हुजे दुआ है त साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो हुस्न वारो गुज़रंदो हुजे सिज उभरे तव्हांजे अङण ते ख़ुशियूं हुजनि अव्हां जे अङण ते हुनर हुजनि अव्हां जे अङण ते असीं चऊं त महिमान हुजनि अव्हां वटि ख़ुशहालीअ जूं ॻाल्हियूं थींदियूं हुजनि तालीम जूं ॻाल्हियूं थींदियूं हुजनि हुनर जूं थींदियूं हुजनि नफ़रतुनि खां परे थियण जूं ॻाल्हियूं थींदियूं हुजनि मोहबत वारियूं ॻाल्हियूं थींदियूं हुजनि तॾहिं त भिटाई साईं चयो त मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो भिटाई साईं चयो मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तिनी जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह सो हींअर मोहबतुनि जो जहान सॼी सिंध पूरी दुनिया में जारी ऐं सारी हुजे जित जित ॾिसूं त सकाफ़त जूं तयारियूं हुजनि सकाफ़ती ॾियारे जूं तयारियूं हुजनि हर माण्हू हुनरमंद ॾाढा ख़ुशि हुजनि उहे पंहिंजे किर्त में मसरूफ़ लॻा पिया हुजनि अजरक एॾो ठहंदो हुजे जो ख़ुशी थींदी हुजे उनजो वापार बि थींदो हुजे हाय हाय अजरक जा मुख़्तलिफ़ क़िस्म ठहंदा हुजनि हर शहर वञूं त उते नज़र अचनि हाणे त बाबा हे सकाफ़ती ॾींहुं हुजे सो इहे अजरक इहे असां सभु रखा हुजनि टोपियूं क़िस्म क़िस्म जूं सॼी सिंध में माण्हू वठंदा हुजनि तयारी कंदा हुजनि कपिड़ा वठंदा हुजनि त सकाफ़ती ॾींहुं ईंदो हुजे त टोपी हुजो हू वेड़ा सवाल कनि त ॼण इन हिकिड़े ॿिनि सवालनि में पूरी हुननि जो जेको कमु हुजे हुननि जी किर्त हुजे केतिरनि सालनि पंहिंजे कल्चर सां हिननि खे पंहिंजे हुनर सां लॻाव हुजे हारी नारी उहे त सभु ख़ुशि हुजनि पर हारिन सां मसइला इहा हुजनि त जेके अघ हुजनि उहे अहिड़ा मिलंदा हुजनि पोइ हाणे जेके असांजा आबादगार हुजनि उहे चवंदा हुजनि के चवंदा हुजनि त एहतजाज करूं असां हुते वञूं एहतजाज कंदा हुजूं या ॻाल्हि जेका हुजे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदा हुजूं त असांजो फ़सुलु लहंदो हुजे 12 महीना असां हुन ते ख़र्चु करूं असांजो ख़र्चु न लहंदो हुजे पोइ हुन फ़सुलु करण जो कहिड़ो फ़ाइदो हुजे इहो फ़सुलु त वरी अव्हां वटि ईंदो हुजे अव्हां वरी ॿियनि मुल्कनि में मोकिलींदा हुजो हुन ते नाणो वठंदा हुजो हुन ते कर्ज़ वठंदा हुजो पोइ असांजा माण्हू केॾे वेंदा हुजनि सो इहा ॻाल्हि बि हींअर वॾे वाक़े हलंदी हुजे त कमद जा जेके अघ न मिलंदा हुजनि आबादगार जेके हुजनि उन्हनि में हिकिड़ो वॾो ताव हुजे त ईअं कीअं थींदो हुजे मिलूं किथे हलूं किथे न हलूं किथे अघ जे करे चुप माठियूं हुजनि सो इहे जेके ॻाल्हियूं हलनि इहे बि असांजे समाज जे लाइ का सुठी ॻाल्हि न हुजे आबादगार ऐं जेसर असांजी आबादी इहा ख़ुशहाली वारी ॻाल्हि सिंध मां जरा न ईंदी हुजे त हर माण्हू हिन फ़िक्र में हुजे छो त असांजी सॼी सिंध जेका हुजे उहा ज़राअत सां जुड़ियल हुजे ज़राअत ते ॿधल हुजे पोइ अनाज हुजे कमाद हुजे पोइ उहे ॿिया फ़सुल हुजनि फुटी हुजे फुटी त असां वटि पोइ ईअं थी वञे या हिन लाड़ पटीअ में थिए मथे त गर्मी ऐं हाणे त ॾिसो मुंदूं मटिजी वयूं हुजनि इहे जेके मौसमियाती तब्दीलियूं आयूं हुजनि इन जे करे नुक़सानु थियो हुजे हिकिड़ो वॾो सो उन नुक़सान जे करे जेको बि थींदो हुजे त पोइ इहो हिननि फ़सुलनि ते नुक़सानु थींदो हुजे सो इन नुक़सान खां बचण जे लाइ आबादगारनि में वाक़ई वॾो ताव हुजे ख़र्च बि वॾा हुजनि भाण महांगा हुजनि रुगो आबादगार न हुजे हुन सां गॾोगॾु हारी बि त हुजे न हारी जा बच्चा किथां खाईंदा हुजनि किथां पढ़ंदा हुजनि किथां हुनरमंद थींदा हुजनि सो हाणे उहो दौर साहिबु वियो हुजे हलियो हाणे दुनिया में सभु कंहिंखे ख़बर पइजी वई हुजे त घणे वीह 100 हुजे
हाणे इहे ॻाल्हियूं जेके हुजनि अवाम मां परेशानियूं हाणे तव्हां वेही हिकिड़े वीडियो में ॿुधां त जिन खे चवनि हा भाई इहे उघरा माण्हू हुजनि इहे ॾिंगा माण्हू हुजनि इहो विडिया ईंदा हुजनि इहो मोबाइल में इहे फेसबुक ते वरी उन्हनि जो आवाज़ु ॿुधो हुजे त भाई इहे असांखे जेके धुरियूं हुजनि उहे ठहण न ॾींदियूं हुजनि पाण में खीर खंडु थियूं पाण में मिलूं मूं चयो हाई शाबाश हाणे ॻाल्हि सभिनी खे सम्झ में अची वई हुजे त मोहबत छा हुजे भाईचारो छा हुजे हिक ॿिए सां दुश्मनियूं करे छा थींदो हुजे इन करे इहा कुल्फत छॾे मोहबत में गुज़ारींदो हुजे माण्हू त पोइ त थींदी हुजे का ॻाल्हि त सिंध जा माण्हू अमुन वारा हुजनि भाईचारे वारा हुजनि महिमान नवाज़ हुजनि हिक ॿिए सां ॾुख सुख ओरींदा हुजनि सो अॼु हिक ॿिए सां ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं ॾुख सुख तमामु घणो ओरूं 7 डिसंबर वेझो अचण वारो हुजे हर जॻह ते तयारी थींदी हुजे कलाम ठहंदा हुजनि राग थींदा हुजनि मच कचहरियूं शुरू थी वयूं हुजनि स्कूलनि में टेबला बालक कंदा हुजनि उस्ताद तयारी कराईंदा हुजनि माना हर तरफ़ इहा 7 डिसंबर जी तयारी हुजे सो अॻुवाट तव्हां सभिनी खे इन सुहिणे काज जूं इन सुहिणी सकाफ़त जूं अव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि सच पुछूं त मुंहिंजे लाइ इहो ख़ुशीअ जो वॾो ॾींहुं हुजे माण्हू हिकिड़ा असां वटि घणी कुझु बि चवंदा हुजनि पर बाबा जंहिं ॾींहुं महिमान हिक ॿिए सां मिलो खिलो ॻाल्हायो बालक ख़ुशि सरती ख़ुशि भेण ख़ुशि भाॼाई ख़ुशि टीवी ते ॾिसनि हीअं ॾिसनि त वाह वाह हर तरफ़ पटको अजरक हे हिक ॿिए सां मिलंदा हुजनि त इहा का ख़ुशी घटि हुजे छा वॾी ख़ुशी हुजे इन में ख़ुशि रहणु खपंदो हुजे पोइ शागिर्द उस्ताद हारी नारी मज़दूर सभु उन ॾींहुं गॾु हुजनि सो इन खां मथे कहिड़ी ख़ुशी हुजे सो हाणे वरी तव्हांखे वठी हलंदा हुजूं प्रोग्राम जे शुरूआति ॾांहुं भिटाई साईं जी वाई ॾांहुं वापसि ईंदा हुजूं त इहो लंबर हलंदो हुजे टीवी ते अव्हां फ़ोन कॉल कंदा हुजो त हाल अहिवाल ओरींदा हुजूं 7 डिसंबर जूं अव्हां कहिड़ियूं तयारियूं कयूं हुजनि कलाम बि वाह जा ॻाईंदा हुजूं अव्हांखे ॿुधाईंदा बि हुजूं सो ही वाई ॾिसंदा हुजो उनखां पोइ वरी फ़ोन कॉल ते कचहरी कंदा हुजूं खे अव्हां ॾेह में हुजो परॾेह में हुजो जित जित वेठा हुजो साणी हवासी सिंध वासी अव्हां सभिनी खे भली कार ऐं हींअर ॾिसो त गीत जमाला छो न ॻायूं छो त सिंधू बि वही आयो हुजे मच्छियूं पला साग हुनर थींदा हुजनि हर काइबा हुजनि फसल पोखबा हुजनि बालक स्कूल वेंदा हुजनि बालक हुनर पिराईंदा हुजनि बालक कंप्यूटर जी तालीम वठंदा हुजनि साइंसी तालीम वठंदा हुजनि इन क़दम ते जॾहिं असां अॻियां अॻियां वधंदा हुजूं तॾहिं असांखे इहे जमाला वणंदा हुजनि महिमान ईंदा हुजनि उहा ॻाल्हि वणंदी हुजे असां पंहिंजी किर्त में अॻियां अॻियां हुजूं ही जेके ॾींहं हुजनि असांजा न सकाफ़ती ॾींहं इन में अव्हां पंहिंजी जेका ॻाल्हि हुजे सकाफ़ती जेको रंग हुजे उनखे अव्हां निर्वार कंदा हुजो अव्हां कहिड़े ॻोठ में वाहण वस्ती जित वेठा हुजो अव्हांजो ॻोठ कीअं हुजे अव्हांजे ॻोठ जी तालीम कीअं हुजे अव्हांजे ॻोठ जा हुनरमंद माण्हू कहिड़ा हुजनि रागी कहिड़ा हुजनि मस्करा कहिड़ा हुजनि कहिड़ा अव्हांखे ख़ुशी ॾींदा हुजनि पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा छाल हुजे अदा ख़ुशि जी चङो भलो तबियतूं ॿार जी जी वॾी महिरबानी हुजे अदा ख़ुशि जी चङो भलो तबियतूं ॿार हुजनि ऐं पोयां इहो आवाज़ बि ईंदो हुजे साज़ वारो को महिमान मड़ा शायदि अव्हां वटि वेठा हुजनि
एॾा हवा जे पासे जेके हुजनि सो मेला बि थींदा हुजनि मलाखड़ा बि थींदा हुजनि एॾा बि ॾाढा अलगोज़े वारा इहे साईं बीनुनि वारा इहे जाम एॾा हुजनि सो असां बि हिन जी सॼी तयारी कंदा हुजूं सकाफ़त लाइ अहिड़ा भला रंग अहिड़ा भला कलाम महिराण टीवी ते बि अचण वारा हुजनि बसि थोरो चवंदा हुजनि इंतज़ारु अहिड़ा भला कलाम अहिड़े भला रंग जेके हुजनि उहे हिन सकाफ़ती रंग में अव्हां ॾिसंदा हुजो पर ख़ासि करे जेको दुनिया जा माण्हू ॾाहा जेके नज़र रखंदा हिननि ॾींहंनि पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो काल वई हुजे हली सो जेके ॾाहा हुजनि सुघड़ हुजनि उहे बि सभु पंहिंजा ॾौर बैत जेके हुजनि नवां नवां ठाहे करे हींअर जी जेका सूरत हाल हुजे अव्हां वटि कीअं हुजनि फसल कीअं हुजनि रंग कीअं हुजनि ॾौर बैत कीअं हुजनि उन ते वरी नई का घड़त कंदा हुजो रंग रंगींदा हुजो पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम मामा फज़ल साईं खैरपुर खां भली करे आया हुजो खैरपुर खां भली तव्हांजो दुआऊं लख अहसान अव्हां ख़ुशि आहियो ख़ैर आहे तबियत ठीकु आहे तव्हांखे वेलकम था चऊं अॼु कॉल जे प्रोग्राम में वाह वाह कुर्ब अव्हां जा मोहबतूं अव्हां जूं हे जेके सकाफ़ती रंग वारियूं ॻाल्हियूं अव्हां ज़रूरु ॿुधियूं हुजनि प्रोग्राम अव्हां जूं ॻाल्हियूं बि ॿुधियूं जे सकाफ़त जे बारे में हारी नारी जे बारे में बि अव्हां सुठो ॻाल्हायो तमामु बहितरीनु ऐं भिटाई साईं जा तव्हां शाइर बि ॿुधाया जेके हिन वक़्तु रूह खे राहत पई अचे वाह वाह साईं हाणे भिटाई त असांजो उहो ॾाहो हुजे उहो मुफ़क़िर हुजे जेको असांखे सुतीअ में पंहिंजी ॿोली सुहिणे नमूने ॾींदो हुजे साईं सुहिणे नमूने भिटाई साईं त बसि पोइ सिंध सुहिणीअ में सुहिणा न साईं भिटाई सरकार जन त वाह वाह सुभाणे अलाह हा साईं हा उहे असांजा वॾा उस्ताद हुजनि वॾा ॾाहा हुजनि बाबा उन्हनि खे हाणे हिकिड़ो तव्हां प्रोग्राम चओ था हाणे कॾहिं सिंधू दरिया ते बि प्रोग्राम हिकिड़ो रंग रचायो नी साईं कॾहिं कहिड़ो बाबा सिंधू दरिया ते जेको प्रोग्राम कंदा हो घुराईंदा हो दोस्त अहबाब हे हो शाइर अदीब हा इहो बि कयो वरी हाणे इलाही ॾींहं थी विया न साईं माना वरी चओ त दरिया ते या दरिया जा रंग अव्हांखे नज़र ईंदा हुजनि बहितरीनु तमामु बुज़ुर्ग थींदो आहे यकीन कयो त असांखे 1979 में क्रॉसिंग कंदासीं जॾहिं सुपर हाईवे ठहे पियो डबल त उन वक़्तु असांजो हितां लंघो घणो हूंदो हो त कोटड़ी पुल सिंधू दरिया जा नज़ारा उहे हूंदा जो सुभाणे अलाह बसि असांजी सॼी सिंध सुहिणी लॻी पई हूंदी हिन सां अॼु बि नज़ारा उहे हुजनि इहो ॾिठो हुजेव त इहो पोइ बबन ऐं मुहाणो अब्दुल मजीद जो इहो रंग जो मां रखे ऐं सिंध खे ॾेखारियो सॼो ॿुधोसीं सॼो ॾिठोसीं तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ी तारीख़ दोराए छॾे पुराणे दौर जी बसि पोइ इहो कोटड़ीअ जा रंग इहे हुजनि जेके अब्दुल मजीद ऐं बबन जी मोहबतुनि में ज़ाहिर रखा हुजनि त इहे वॾा रंग हुया ऐं अञा रंग तव्हां बरक़रार रखियूं था जो त ॾिसो हिकिड़ी मोहबत थी वंडिजे न पई साईं सिंधूअ ते उहे कहाणियूं पयूं हुजनि उहे ॻाल्हियूं पयूं हुजनि जो बसि चइजे त पयूं ॻाइजनि पयूं भरीजनि पयूं ॻाइजनि उमिरि गुज़री वञे पई हयाती जे तरह पयूं ॻाइजूं त सिंध सवाद बि रहंदी हा साईं सिंध इन सिंधूअ जे कंधे ते अञा मुहाणा हुजनि उन्हनि सां कचहरी करणी हुजे उन्हनि वटि वॾी तारीख़ हुजे इहा ज़रूरु आउं चवां त कंहिं महिल उन्हनि ॾांहुं बि वञूं पर हींअर सकाफ़त लॻी पई हुजे कंहिं महिल चऊं त यार को पंहिंजो पहिराणो ठहिराईंदा हुजूं को अजर को वठंदा हुजूं वरी को पटको ॿधंदा हुजूं वरी को रंग ॾिसंदा हुजूं इन में बि मसरूफ़ लॻा पिया हुजूं तमामु बहितर ऐं जेको अव्हांजे टीम जो प्रोग्राम हूंदो आहे स्कूलनि में महिरान रंग रचायो आहे न ऐं ॻोठनि में वञी उहा त वरी अञा ॻाल्हि ॿुधी तमामु बहितर थी वई आहे तमामु उजागर थी वियो आहे मामिलो तमामु घणो हा बाबा महिराण टीवी त स्कूल तालीम त महिराण टीवी बाबा पहिरियों सम्झो त सबक़ु हुजे ऐं पहिरियों सबक़ु असांजो इहो हुजे तालीम हुनुर ऐं नशे खां परे रहंदा हुजनि असांजा माण्हू नशे मां नफ़रत कंदा हुजनि त पोइ असांखे ॻाल्हि वणंदी हुजे बसि असांजी तव्हांजी महिनत आहे अलाह कंदो रंग लाहींदी अलाह साईं उन्हनि खे वस वारनि खे बि हिदायत ॾींदो त हिन ॻाल्हि ते अमल कनि ऐं कुझु ख़ुदा जे भरो खां फिजनि बिल्कुलु सही त बाबा फज़ल खैरपुर वारनि खे सलाम अलाह ख़ैर वॾी महिरबानी वाली लख कुर्ब साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो हाणे कचहरी त सिंध जा माण्हू जो त कीअं हुजनि फ़ोन ते ईअं कचहरी कंदा जहिड़ा रूबरू वेठा हुजनि पर जे वरी हिननि सां ॻाल्हियूं कंदा हुजो वेही रहंदा हुजो चांहि जे प्याले ते त सुबुह खां वठी राति थी वेंदी हुजे
हिननि वटि उहे रंग उहे कचहरियूं हुजनि। मामो फज़ल वरी इहो तालीम में रहियो हुजे, साहब रहियो हुजे, पर मामा साहब रहियो हुजे त इहे बि त कहाणियूं ॿुधाईंदो हुजे त तालीम असांजी किथे हुजे। हाणे त ॿुधूं त वज़ीर आला साहब चए 70 लख अलाए 80 लख जेका, पर मां त चवां लखनि खां इन्हनि खां बि मथे बालक जेके सिंध जा हुजनि, उहे स्कूल खां परे हुजनि, उन्हनि खे त कपिड़ो लटो पाइण लाइ बि कोन, जहिड़ी थधि में स्कूल कोन वेंदा हुजनि, उन्हनि जो छा थींदो। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां था? साईं कशमोर कंदकोट इल्ताफ हुसैन चाचड़। अदा चाचड़ साहब ख़ुशि हुजी, चङो भलो, तबियतूं बहार हुजनि। अल्हम्दुलिल्लाह साईं, ख़ैर ख़ैरियत। तव्हां ठीकु हो? ॿियो ख़ैर आहे? धीराजा ठीकु आहे? हा साईं, सभु ठीकु हुजनि। कंदकोट वारा, कशमोर वारा सभु ठीकु हुजनि ॿाहिरि। बिल्कुलु ख़ैरियत हुजे साईं, ठीकु ठाक अमन अमान। हा अबा अवां ॾे ख़ुशियूं हुजनि, अमन हुजे, भाईचारो हुजे, महिमान नवाज़ी हुजे, त माना असां सम्झो त चाक थी पवंदा हुजूं। सच पुछो। बिल्कुलु बिल्कुलु साईं, बिल्कुलु। असां कचे जा माण्हू आहियूं, कचे में वेठा आहियूं। आओ जी जी, कचे जा। जिथां तोड़ी बंदि टुटो हो न, तोड़ी बंदि, उहो अवां भॻो हुजे छा? असां कोन साईं भॻो हुजे, 2010 में टुटो हुजे असांजे ॻोठ खां। हा वाह, इहा मशहूरु ॻाल्हि हुजे त ॿोॾ में बंदि भॻो हुजे। जी जी जी। सो अवां उन पासे में वेठा हुजो, हा न? बिल्कुलु, असां पासे में वेठा हुजूं साईं। साईं बसि इहो मालिक साईं अव्हांखे जजो ॾिए, अव्हांखे ख़ुशियूं ॾिए, अव्हांजा इहे खीर खंड, इहे बनियूं ॿार आबाद हुजनि, अव्हां जूं कचहरियूं क़ाइमु हुजनि, भाईचारो अमन क़ाइमु हुजे अव्हां वटि साल। बिल्कुलु 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 साईं, तव्हांजो प्रोग्राम ॾाढो वणंदड़ हुजे, असां ॾाढो ॿुधंदा हुजूं। इहो भला प्रोग्राम हर हफ़्ते ॾिसंदा ऐं ॿुधंदा हुजो, या अॼु मिड़े चयो हुजेव त रामड़े खे फ़ोन कंदा हुजो? न साईं, न हर हफ़्ते ॿुधंदा हुजूं। पहिरियां टीवी न हुजे, हो हाणे टीवी धारी हुजे त हर हफ़्ते ॾिसंदा हुजूं सरासर। पोइ इहा कहिड़ी ॻाल्हि वणंदी हुजे, ॻाल्हि कंदो हुजे 80 ऐं चिटी, त हिन प्रोग्राम में जी कहिड़ी ॻाल्हि वणंदी हुजे? प्रोग्राम में साईं बसि तव्हां बि वणो था, धीराजा वणे थी प्रोग्राम, तव्हां बि सुठो कयो था, तव्हां ॾाढो असांखे पसंदि अचे थो। वाह 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 वाह। पोइ सभु बचड़नि खे, मुंहिंजे भेनरुनि खे, मुंहिंजे भाइरनि खे, मुंहिंजे अमड़ियुनि खे, सभिनी खे सलाम चवंदो हुजे। वालेकुम सलाम। धीराजा नज़र न हुजे, अॼु छो भला ख़ैर थो हुजे। अबा इहो मुंद ॾिसींदो कहिड़ी हुजे, सभु को खंघि में, ज़ुकाम में, मुंहुं चयो मां घर हिते वेठी हुजे, भाई गोरियूं खाए, दवा खाई पई हुजे, जे हिते हुजे त रुॻो खंघंदी हुजे, मुंहुं चयो ॾींदी न हुजे ॾिसंदड़नि खे जरासीम, तो मुंहुं चयो भाई साईं आऊं इहो प्रोग्राम अलाह ख़ुशि कंदो हुजे। हा यार, हा दुआ कंदा हुजोसि, दुआ कंदो हुजोसि। वीचारी ॾाढी बीमार हुजे, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा। सो इहा थधि अहिड़ी हुजे जो हाणे राधुली सल हो हिन थधि मां, हीअ थधि जी ॾाढी जॾी हुजे, भा थधि ईंदी हुजे पोइ राधुलीअ खे माना अवां ॾिसंदा हुजो त दवाऊं खाए बि न ऐं वठंदी रुॻो हुजे दवाऊं, पर पोइ इहा ॻाल्हि हुजे रामला हीअ थधि मां सल चढ़ंदी हुजांइ। सो भाई इहो बीमारियूं बड़ियूं बि जाम हुजनि, अवां पंहिंजे सिहत जो ख़्यालु कंदा हुजो, बालकनि जो बि ख़्यालु कंदा हुजो, इहो मच्छरनि खां पाण खे बचाईंदा हुजो। पर हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े कलाम ॾांहुं, सिंध जो भलो कलाम हुजे, रंग हुजनि सुहिणा, इहे रंग अवां ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि ईंदा हुजूं त अञा खोड़ सारा रंग हुजनि जेके अव्हां जे साम्हूं पेश कंदा हुजूं।
एक दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जावां सभिनी खे मिड़नी महिरबानी साथियुनि खे जेके जेके जिते जिते वेठा हुजो, शहर में वेठा हुजो, वाहण वस्ती में वेठा हुजो, हैदराबाद वारा, सखर वारा, काछे वारा, उत्तर वारा, मिठी वारा, जिते जिते कराची वारा जेके बि हुजनि उन्हनि सभिनी खे सिक भरियो सलाम। दुबई वारा, सऊदीअ में यादो मोहम्मद ख़ान खासकेली साहिबु ॾिसंदो हुजे ऐं चवंदो हुजे अदारामण वाह वाह, सो इहो ॾिसंदो हुजे, किथे ॾिसंदो, इहो वरी सोशल मीडिया ते ॾिसंदो हुजे, फेसबुक ते उते लाइव हुजे त उते ॾिसंदो हुजे। सो अदा इहे मोहबतूं अव्हां जूं, अव्हां भले पार वेठा हुजो, यादि कंदा हुजो, दुआऊं ॾींदा हुजो, महिराम टीवी जी पूरी टीम खे पूरे सथ खे ॾींदा हुजो दुआऊं। सो इहे अव्हां जा लख कुर्ब वॾा वड़ अव्हां जा। सो अव्हां हे प्रोग्राम हूअं बि ॾिसणु चाहींदा हुजो त महिराम टीवी इंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, अव्हां उते वञी ॾिसंदा हुजो। लाइव टीवी ते त अव्हां ॾिसी सघंदा हुजो, पर उन सां गॾोगॾु फेसबुक ते बि लाइव हुजे त अव्हां उते वञी ॾिसंदा हुजो, उन ते पंहिंजी ॻाल्हि रखंदा हुजो, लिखंदा हुजो, पंहिंजे सकाफ़त जी ॻाल्हि लिखंदा हुजो, रखंदा हुजो, शेयर कंदा हुजो, ॿियनि दोस्तनि ते पुॼाईंदा हुजो, त ई अव्हां जूं मोहबतूं हुजनि, वॾा वड़ हुजनि। छो त महिरान टीवी ते हाणे त नवां रंग, नवां कलाम, नयूं कचहरियूं ज़रूरु अव्हां जे साम्हूं अचनि ऐं ॻाल्हियूं ॻाइबियूं बि हुजनि। सो हाणे त वरी कचहरी प्रोग्राम इहो बि ईंदो हुजेव महिरान टीवीअ ते। हिन कचहरीअ में बि अहिड़ा भला रागी आया हुजनि, भला महिमान आया हुजनि, भली कचहरी हुजे, वञी थींदा हुजनि ख़ैर। सो भा मूंखे बि हिदायतकार साहिबु चयो त भा हेॾे त कचहरी कंदो हुजे, वॾियूं ॻाल्हियूं कंदो हुजे, ओताक ते वेहंदो हुजे, कचहरी कंदो हुजे, जेके महिमान ईंदा हुजनि उन्हनि सां कचहरी। मूं चयो वायो असां कचहरियूं ॾिठियूं हुजनि, ॿुधियूं हुजनि, साईं साले मोहम्मद साहिब जी कचहरीअ खे आऊं माना सीड़जी वञी टीवी ते ॿुधंदो हुजां, वञी मिलियो हुजां, मां चयोमांसि साईं अव्हां जे आवाज़ जो आऊं वॾो मदाह हुजां, आशिक़ हुजां। वाह वाह, पोइ वेहंदो हुजे। हाणे हिकिड़ी फोन कॉल वठां त पोइ इहो हाल अहिवाल ॾींदो हुजांव। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। अदा हैदर भट्टी, छा हाल हुजे? ख़ुशि जी, चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह दा, तव्हां ख़ुशि ख़ैर हुजे न? सभु ख़ैर? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं वक़्तु पास थींदो हुजे? फर्स्ट क्लास, अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी दुआउनि सां वक़्तु सुठो थो हले। फसल पंहिंजो कणिक कराए छॾियोसीं, बसर कढी छॾियासीं। हाणे हिकु वांधो काई हुजे, अलाह जी महिरबानी आहे, पंहिंजे प्रोग्राम में शामिल थियो, तव्हांखे दुआ पिया कयूं। वाह वाह, माना हाणे फसल जा खफ़ा सभु लाहे हाणे थियो जी वांदो? हाणे रांदा बसि इम्तिहान आहे, जॾहिं बचे ॿार थियो वरी लापारा कयूं। माना हाणे लाबारे ताईं वांदो हुजे? हा हा, छा कयूं बाबा, थोरो ॿ टे ॾींहं खां पोइ सार संभाल कयूं, वरी मिसाल जार अचींदासीं। पोइ इहो खुदनि सां गॾु तोखे गॾे छॾींदो हुजां तोखे भला? ईअं कर भला भला, वांदो काई खां कमु कार सां हुजां। हा, हिन खुदनि सां तोखे गॾे छॾींदो हुजां। मासी हूर हूअं ई सदाईं चवंदी हुजे त अबा मूं वारो पुटु सदोरो हुजे, इनखे कंहिंसां गॾे छॾींदो हुजे। सो मां मासी हूर खे चवंदो हुजां त हूअं इहो सदोरो हुजे, ऐं वरी ॿियो बि असांजो भाउ हैदर हुजे, उन सां गॾु गॾे छॾींदो हुजां, ॿ सदोरा थी पवंदा हुजनि। बसि सही हुजे, हिनखे ॿियो सभिनी खे सलाम चवंदो हुजे। भाउ वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब हुजनि। ख़ुदाबाद तारीख़ी बाबा माग उतां खां हैदर भट्टी असांखे फ़ोन कंदो हुजे, हर घड़ी हर वक़्तु महिरान टीवीअ जूं ॻाल्हियूं ॻाईंदो हुजे, हाउंटल ते हुजे, लाहौत वञे उते बि वञे अबा फ़ोन कंदो हुजे त आउं लाहौत में वेठो हुजां, अव्हां लाइ दुआ हुजां। जे वरी कलंदर लाल शहबाज़ जे नगरीअ में अचे त चए त आउं हिते हुजां, दुआऊं कंदो हुजां अव्हां लाइ। सो असांजे लाइ इहे फ़क़ीर दुआड़ियूं कंदा हुजनि। सो अव्हां बि अहिड़ो रंग कंदा हुजो, हर ॿियो माण्हू अव्हांखे दुआ कंदो वतंदो हुजे। पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हलो, सलाम वालेकुम, छा हाल आहे भाउ? वालेकुम सलाम। मुंहिंजो भाउ केरु हुजे, कहिड़े शहर खां, ॻोठ खां, वाहण वस्ती खां हुजे? अदा अबा मां चवां थो कोयटा खां सरदार ख़ान। कोयटा खां सरदार? जी जी अबा, छो भुली वए छा? न मन भुली न वियो हुजां, तूं वाइदे जो पको न हुजे, भाउ खे विसारे छॾियो हुजे। हाणे नालो भाउ को विसरण जो आहे न? भाउ विसरण जो आहे न भाभी विसरण जी आहे? भाउ सारे असां किथे यादि कंदा बि न हुआ। भाउ
अबा तोखे हेतिरा महीना थी विया हुजनि आउं वेठो सोचींदो हुजां त मुंहिंजो भाउ अलाए कहिड़े हाल में हुजे, अलाए ॾुखियो हुजे अलाए सुखियो हुजे, को राबतो ई तुंहिंजो न हुजे। बस तोखे छा ॿुधायां, ॾुखिया बि आहियूं सुखिया बि आहियूं यार, पर कम जो मज़ो न आहे। राति अहिड़ो थी वियो अहिड़ो थींदो पाणी बर्फ़ ॼमी वञे। पोइ तूं ॾुखियो हुजी या सुखियो हुजे, पोइ इहो फिकुर त तुंहिंजो मूंखे हुजे न भला। पोइ तूं फिकिर न कंदे वरी कंदो, पोइ फिकुर मूंखे थींदो हुजे त अलाए बचड़ा कीअं हुजनि, अलाए इहो कीअं हुजे, अलाए इहो वणज वापारु अलाए करे सघंदो हुजे अलाए न कंदो हुजे। पोइ इहो हाणे छा बेही मुंग खपाई, छा इहे बेदा खपाई, छा खणी हाणे हाणे कयूं था मच्छी जो वापारु। मच्छी जो वापारु करी हाणे? हा मच्छी जो मां बि चवां माना 2-3 रुपया गॾु कया हुजनि, हाणे वरी वापारी थी वियो हुजे ईअं न? वापारी न थी वियो हुजां, मज़दूर थी वियो हुजां। हा पोइ बाक़ी वापारु उहा पापड़ खपाए, चई बेही मुंग खपाए, हाणे वरी मच्छी जो वापारु। पोइ इहा त ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे। वरी बछड़ो वापारु करे थो मच्छी जो, मुंहिंजो उहो ई वापारु थी पापड़ वारो दादा। हा भाउ हा हा मां उहो ई निकिरां थो, मां छोटू मच्छी खाई था मज़दूरी खे लॻा पिया। मज़दूरी खे बसि पोइ सही हुजे, पोइ सही हुजे। बचड़ा त ठीकु हुजनि, भाॼई असांजी। शुक्र आहे शुक्र आहे। अच तोखे हिते लांडी खवाऊं यार, तोखे रोस्ट खवाऊं। ॾिसंदो त आहीं न, बसि पोइ इहो मूंखे इहो अवेल बसि पोइ मूंखे त इहो हुजे त मुंहिंजो भाउ अलाए कहिड़े हाल में हुजे यार। कोइटा में वेठो हुजे, पोइ अलाए हाणे थधि हुजे जाम, पोइ आउं चवां अलाए पोइ मां चवां अलाए कोट वरितो अलाए न वरितो, अलाए बचड़नि लाइ अलाए ग़रीब जो हाल तोखे, ग़रीबनि जो गौर तोखे लाज़िम। हा इहो बसि सभिनी खे सलाम चवंदो हुजी। वॾी महिरबानी। हे मुंहिंजो भाउ हुजे, सच पुछो त फोन कॉल ते बि पाण कंहिंसां न हथु मिलायो हुजे न छा, बसि ॻाल्हि ते ॿाहिरि त पोइ ॿाहिरि हुजऊं। सिंध जा माण्हू ईअं हुजनि त अणे ॾिठे जा आशिक़ हुजनि, ॿुधीअ जा आशिक़ हुजनि, ॿुधे ते वाह वाह कंदा हुजनि, दाद ॾींदा हुजनि, मान ॾींदा हुजनि। हे चए फोन ते त आउं जेको आहे गुज़र बसर करां, पापड़ खपायां, मिड़े बचड़नि जो गुज़र बसर करां, तूं मुंहिंजो भाउ हुजे। सच पुछो त हीउ मुंहिंजो भाउ हुजे। केतिरा ॾींहं खां वठी माना महीने ॿिनि खां फोन न कई हुजे। सच पुछो त मूंखे उणितुण लॻी पई हुजे, अलाए मुंहिंजो भाउ कहिड़े हाल में हुजे। सच पुछो सो मुंहिंजा मारवाड़ा बि ईअं हुजनि, उन्हनि लाइ बि असां ईअं हुजऊं जीअं मारवी पंहिंजनि मारवाड़नि लाइ हुजे न, पंहिंजे वाणीअ वासियुनि लाइ हुजे न, पंहिंजे वतन लाइ हुजे मारवी, असां बि ईअं हुजूं। सच पुछो त हारी नारी मज़दूर सॼी सिंध में ॾेह में परॾेह में जिते बि असांजा ॿाहिरि वेठा हुजनि, असां उन्हनि लाइ दुआगू हुजूं त उहे ख़ुशि हुजनि, उन्हनि जा आंगण वसंदा हुजनि, उन्हनि जा बालक जेके पढ़ंदा हुजनि, हुनर सिखंदा हुजनि, साइंसी कम सिखनि, नशे पते खां परे हुजनि, अमुन ऐं भाईचारे में हुजनि, खीर खंड हुजनि। मालिक साईं अवां जूं कचहरियूं क़ाइमु कंदो हुजे। सो हाणे वरी हलंदा हुजूं। अधे भला कोटे खां फरमाइश कई हुजे, ग़रीबनि जो गौर तोखे लाज़िम करिणो आहे। ज़ाहिर आहे हींअर हारी नारी चवंदा हुजनि अघ न मिलिया हुजनि कम जा उहो, पोइ ॿिया साड़ियुनि वारा त अघ ई वीचारा उहे साड़ियुनि खे कुटी न पंजाब में वरी कमद खे भाई ईअं बाहि ॾेई छॾी हुजनि त असांखे इहो कमद खपे ई न। वरी जॾहिं कणिक पोखण जी मुंद हुजे उन्हनि कणिक पटे छॾी हुजे, मूं चयो भाउ हेॾो ख़र्चु करे हीअं करे छॾींदा हुजनि, पर इहो उन्हनि खे सूर हुजे, इहो उन्हनि खे ॾुख हुजे, तकलीफ़ हुजे। वाह वाह, इहे माण्हू मणियादार हुजनि। सो इहो ग़रीबनि जो गौर तोखे लाज़िम करिणो आहे। इहो ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ ख़बरूं हुजनि, ख़बरुनि खां पोइ वापसि अचूं त नओं रंग हुजे, अंदाज़ बि हुजे, इहो ज़रूरु अवां सां पेश कंदा हुजूं।
ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह ईंदे चवनी आव वींदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे पर कॾहिं कॾहिं भिड़ाई साईं चयो त कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मुंहुं कॾहिं कॾहिं हींअड़ा नथो वणी मुंहुं जे तो सजण सारिया से वस नाहिनि मुंहुं जॾहिं कॾहिं तूं तो अण ॾिठा आरा करियूं लतीफ़ साईं चयो त हालतूं असांखे ॾुखियो कंदियूं हुजनि ॾुखियूं हालतूं पर हालतूं बहितर पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हेलो रामल साईं अस्सलाम वालेकुम या अली मदद वालेकुम सलाम साईं मौला अली मदद साईं केरु हुजे मुंहिंजे सत खे सभिनि खे सलाम या अली मदद कदी माई राधा खे राधा चाकरी आहे बाबा अबा इहो थधि अचे पोइ सम्झो त हिकिड़ा माण्हू थधि में ॾाढा ॾुखिया थी पवंदा राधली बि उन्हनि मां हुजे हा भाई हिकिड़ी त उहे कंप्लेन कंदुमि बाबा मां जेॾी महिल कॉल कंदो आहियां पोइ मसरूफ़ पोइ वरी माट करे वेही रहंदो आहियां मां हाणे अधे रमण सां कचहरी न थी मूंखे ॾुख ॾाढो थींदो आहे भाउ की भला हाणे ॾुख न कंदा हुजो सॼी सिंध छा ॾेह परॾेह खां अवां जहिड़ा महबूब माण्हू फोन कंदा हुजनि ज़ाद कंदा हुजनि इन में तव्हांखे ख़ुशी थींदी हुजे बाक़ी अव्हांजी फोन बिल्कुलु बिल्कुलु ख़ुशियूं आहिनि अलाह ख़ुशि कंदो तव्हांखे आबाद कंदो ऐं ॿियो त इहे जेको आहे हलनि पिया पंहिंजा ॾीअड़ा हाओ सकाफ़त जा असां उन्हनि में ॾिसूं ॾाढो ज़बरदस्त मज़ा लॻा पिया आहिनि तव्हांखे मोला ख़ुशि रखे ऐं मुंहिंजे नंढड़ो साईं इरफान चए शादीअ 2-3 ॾींहंनि में प्रोग्राम पोइ तोखे दावत ॾियां किथे ईंदे कीअं कंदे हाय हाय आउं हिते बि इहो गीच ख़ुशियूं करां न साईं हा बाबा बसि दुआ कर मोला सनाई करे ऐं ॿियो मीसम शाह आसिम शाह जो बि आहे हिकिड़ो फंक्शन इन जे लाइ तव्हां दुआ कयो ऐं हिकिड़ो अहिड़ो लाॾो सुठो ॿुधाए की दिलि खे सुकून मिली वञे बाबा बसि अवां वेही ॾिसंदा हुजो त महिराण टीवी लाॾनि जे करे त ॾेह परॾेह में मशहूरु हुजे हा साईं बिल्कुलु कॾहिं अचो चांहि जी सभई भेरूं गॾु वेही कचहरी कयो बाबा की भला हाणे चांहि जे प्यालीअ ते अहिड़ो खीसे में नाणो ई न हुजे जो चांहि जे प्यालीअ ते निकिरंदो हुजां वॾड़ो हुजे ॻाल्हि हुजे हक़ीक़त लंगर पाणी जेको हुकुम कंदे मुंहिंजा बाबा चांहि न सभु कुझु थींदो हुन में अव्हां वटि गंज ॾे हुजे मालिक साईं गंज ॾींदो हुजेव तव्हां सलाह करे छॾिजे सम्झो त मूंखे सभु कुझु मिली हुजे बाबा फ़क़ीर लाइ दुआड़ी हुजे फ़क़ीर लाइ दुआ हुजे काज जूं मुबारकूं हुजनि वा अॻुवाट ख़ैर मुबारकूं तव्हांखे सॼी संगत खे मुबारकूं बाबा ख़ैर मुबारक इहे बाबा पुटड़नि जूं ख़ुशियूं पुटड़नि जूं बाबा ख़ुशियूं वॾी ॻाल्हि हुजे वाह वाह महिरबानी लख कुर्ब लख शोभा इहे बचनि जूं ख़ुशियूं अमड़ियूं त बा इन लाइ त गीच ॻाईंदियूं हुजनि अमड़ियूं उन लाइ बा रिली खां वठी पोइ मोड़ खां वठी गाने तोई अजरक तोई ॿिट तोई पोइ उहा सुहिणी खट पोइ साईं मेहंदियूं पोइ भेण छा ख़ुशि पुफी मासी छा ख़ुशि कंहिंखे सुबुह तां अबा कंहिं लत हई हुजे ओ बा खुदन छो बा अॼु ख़ैर त हुजे तुंहिंजा आवाज़ फिरिया हुजनि घुराए त ॿुधाया न हिते ॿुधाया छा दरवाज़े ते घुराए छा कुझु मथां किरंदो हुजी जा वण ते वेठो हुजी जा अचां न अचां ओ होॾां फिरींदो हुजी वॾो चकर कटाए जा नंढो न कटाए जा अॻे थकियो पियो आहियां ॾहां वरी किथां ईअं है ॻाल्हि न पुछो खुदन रमण हौसला ई सीअ खता करे छॾिया आहिनि यार अम्मा खे वठण वियो ॻोठां मूं चयो पाणीअ मां निकितो हुजी अलाए छा अम्मा खे ॻोठां वठण वियुमि तोखे ख़बर आहे बसूं हलंदियूं आहिनि ॿ हा सो कंडक्टर चयो मूंखे चई जॻह हेठि कोन्हे पोड़ीअ खे बि मथे विहार तूं बि मथे वेह बस जे मां चयोमांसि ईअं न कर ॿेली पोड़ीअ खे त अंदरि विहण ॾे मां खणी मथे थो वियां पोइ मां त वञी वेठुसि मथे टोपियूं ॿोपियूं हणी बाबा थधि मूंखे उहो सटियो अथई हेठि अम्मा बि बाबा थधि में सुक सफ़ा बीमार थी पई ज़ुकाम थी पियो त अम्मा खे छॾे आयो त मां मथे छत ते उस ते
मां चयमि थोरो अमां सुके छित ते छॾे छा को कपिड़ो हुजे छा जेको उस ते छॾे आयो हुजे थोरी मां चयमि उस लॻे सो टाइट थिए न अमां जेको आहे सो सफ़ा दवा वठी ॾिजे को चांहि काढ़े ॾींदो को सलेमाने को छा थियो हुजे ॻोठा न खीर न कुझु मां पाण तो वटि आयो आहियां मां चयमि वञा जेको आहे सो रामण वटि वञी जेको आहे सो चांहि पीआं जेको आहे सो थोरी थधि लहे सो हाणे जल्दी कर महिमान नवाज़ी कर भाॼाई खे चओ त चांहि तयारु करे ईअं चवंदो हुजे त घरां मासीअ ॿ टे ॾेई छॾिया हुजनि त हाणे वञी ॿियनि वटि वेंदो हुजे सो ईअं चवंदो हुजे तूं पर हाणे की मां फोन कॉल वठंदो हुजां त पोइ तोसां ॻाल्हाईंदो हुजां हलो वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां साईं तुंहिंजो भाउ सिंधी लाड़काणे खां सुभाणे होटल जो मालिक अदा सिंधी ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि लाड़काणो ठीकु हुजे अल्लाह जा घर मालिक जूं महिरबानियूं दुआऊं था कयूं तव्हां संगत खे तव्हां ख़ुशि आहियो बसि अवां ख़ुशि त असां अॻे ख़ुशि लॻा पिया हुजूं वाह मुबारक हुजे तव्हांखे प्रोग्राम शुरू कयो अथव ख़ैर सां वाह 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 माना इहो ओताक वारा रंग बि ॾिसंदो हुजे साईं साईं सां मुंहिंजी यारी हूंदी मूंखे ख़ासि ओताक ते घुरायो हुई पाण साईं वॾे वाह 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 हा साईं इहा कचहरी मूं वारी ॻाल्हि हथ में रहिजी वई हुजे उहा ॻाल्हि शायदि अवां ॿुधी हुजे ईअं हा बिल्कुलु त हुन वक़्तु नईम बल्ब जो डायरेक्टर हा इहो उन वक़्तु इक़बाल सईद अंसारी साहब सां बि कचहरी कंदो हुजे उन वक़्त में बिल्कुलु बिल्कुलु शुक्रिया सभु जेके बि ईंदा आहिनि प्रोड्यूसर इहे असांजे सुभाणे होटल मौसमिया ते मानी खाईंदा सभु अची अलाए हाणे सिंधी साहब माना इहो ॾिसो त असांजो अश्क हुजे इहो अश्क हुजे कचहरीअ सां असांजो उन्हनि माण्हुनि सां बिल्कुलु साईं तव्हां पाण ई सुलझल माण्हू आहियो न माण्हू सभु न सेवा पकी सभु रहंदी कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे भूल बहार जी न वाह 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 ख़ैर असांजी तबियत दुआ दुआ बचड़ा ठीकु हुजनि मुंहिंजियूं भाॼायूं ठीकु हुजनि असली सभु तव्हांखे दुआ था कर भला छो राता रखे थिए ख़ैर त आहे अबा हिनखे इहो ज़ुकाम बुखार सड़ींदो ई न हुजे हिनखे बसि हिनखे का इहा अलाए कंहिं को फ़क़ीर खां को धाॻो वठी ॾींदो हुजां त बाक़ी हाणे हा बा हर ॿियो माण्हू ज़ुकाम में बुखार में मूं चयो बा हिकिड़ो चाक हुजे भला तूं घर में हिते सुती पई हुजे त ईअं न हुजे वरी मूंखे बि ॾींदी हुजे ज़ुकाम बुखार पोइ ॿई काबू पोइ ॾिसंदड़ परेशान हा बाबा घर जो सिस्टम त हलाइणो हुजे न ओ भाऊ अदा भाऊ ओ होटल वारा अदा अब अञा गुलकंदारी चांहि हलाए तो होटल ते या न साईं ॿुधो मां चांहि में माण्हू जमा कुझु तो खोला जाऊं मसाला काले रंग की खोलाई रुखियो का ढंग जिसने खाई छपा पाई छपा पाई तो अबू बकर मुकाम ज़रूर जाई वाह 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 अदा यो करे न खुद न के वठी ईंदो हुजां त हिनखे इहा चांहि प्यारींदो हुजी साईं सुनी मोस्ट वेलकम जितनी मर वठी ईंदो अल्लाह भरियो चांहि जा किटलियूं ठाहींदासीं वाह 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 कचहरी थींदी हुजे ज़रूरु अवां सां मोहबतूं अवां यादि कंदा हुजो फोन कॉल करे हाल वाल वठंदा हुजो सो अवां जहिड़ा महबूब माण्हू महबूब शख़्सियतूं इहे दुनिया में बाबा ख़ुशि हुजनि सदा आबाद हुजनि वॾी महिरबानी लख हे अदो ही हिन जो वॾो तजुर्बो हुजे हिन कारोबार में होटल हलाइण में मां पी आयो तो मास गुलकंदारी चांहि उते ड्यूटीअ ते तोखे लॻाराईंदो हुजे ड्यूटी कंदो हुजां सिंधी वटि न बस सख़्तु अथई ॾाढो वॾा हिन जा होटल अथई लाड़काणे में कराची मौसमियात में चांहि पी आयो मां हलो 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 वालेकुम सलाम असांजी कहिड़ी अदी हुजे कहिड़े शहर खां हुजे अदी अजरा ख़ुशि शिकारपुर वारी अदी अजरा जी जी बहुत मारू काके पोटरा शिकारपुर खां अदी भली करे आयो जी ख़ुशि चाक चङी भली राधा बीमार लगी पए बाक़ी रामलो चाकड़ो हुजे अवां सां ॻाल्हाईंदो हुजे अदी छो छो
पोइ सीअ त ॾाढा त पाण खे सीअ खां बचाईंदियूं हुजो, हरू भर थधे पाणीअ में हथ धोईंदियूं हुजो, पोइ वरी चवंदियूं हुजो त हवा ते वेठियूं हुजो, कचहरीअ में वेही वञो त वरी उथण जी न कयो, पोइ इहो सीउ त थींदो हुजे न, थधि लॻंदी हुजे। औरतूं बि कचहरीअ में वेहो, पोइ तव्हांखां थधि बि विसरी वेंदी हुजेव। मच ॿारे विहंदा हुजो, पाण खे बचाईंदा हुजो, बाबा हे थधि ख़राब हुजे, हाणे माण्हूअ में उहो हाल ई न हुजे रहियो। बचड़ा ठीकु हुजनि सभु? वाह 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 वाह, असांजूं बि दुआऊं हुजनि अव्हांखे, बचड़नि खे, शिकारपुर वारनि खे, अव्हां जे सॼे ॻोठ वारनि खे। जी अबा। अबा इहो दवा खाए पई हुजे, ॻाल्हि आवाज़ ई वेही आहे हुजनि, खंघि अहिड़ी हुजे आवाज़ ई सॼो आवाज़ ई मटिजी वियो हुजेसि। हाणे हो सिंधीअ में चवंदा घबड़ो घबड़ो, घबड़ो, पोइ हाणे उहो खंघे त पोइ सम्झ त सॼो ॻोठ परेशान। हाणे असां वटि हिते असले 10 भलियूं कुंडियूं बीठियूं हुजनि, हाणे मखण खीर असां वटि हुजनि, असां ग़रीब माण्हू आणियूं ऐं चाढ़ूं, हाणे बुसरियूं कढां वल सल चिलो पचा मिड़े मखणी खाई छॾींदा हुजूं। हाणे शिकारपुर तो ई मुंहिंजी अधी न खीसे में नाणो ई न हुजे त असां लाड़काणे तो ई न वेंदा हुजूं, वरी शिकारपुर केॾांहुं ईंदा हुजूं। न न न न इहो कोन, बसि दुआ कंदी हुजे त को भलो थींदो हुजे, कोई 2026 में चवां त अहिड़ो को कमुकार करां जंहिंमां हाणे वरी थोरो पाण जी ज़िंदगीअ खे बहितर कंदा हुजूं। हल सॼी दुनिया खे ख़बर हुजे त महराण टीवीअ जा ई रिपोर्टर सॼी सिंध में हुजनि, कंहिंखां पुछंदी हुजे त महराण टीवी सभु ॿुधाईंदा हुजनि अव्हांखे। हा हो पोइ बसि हर दफ़े ॿुधाईंदो हुजे, अधी हाणे घरां वेही चवंदी हुजी त कोन ॿुधाईंदो, हाणे ईअं मयारी त न कंदी हुजी भेण। उहो वरी थोरो ॿुधाईंदा हुजो, अलाए कहिड़ो हुयो झुंगारींदियूं हुजो। विछोड़ो यार जानीअ जो वॾो ॾुखियो थी पियो आहे, इहो बसि इहो असीं पाण ई ॻाए ॿुधाईंदा हुजूं, इहा केसट न हुजे हाणे वरी का वठंदा हुजूं। लासारी साहिब खे चयो हुजे मां ममताज़ लासारी साहिब खे, त मूं चयो इहो कलाम ॻाए ॾे, अधी शिकारपुर खां फोन कंदी हुजे। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। हाओ भेण हाओ, चयो मां अधीअ खां अचार घुराए ॾे, खटाण चयो मां हिकिड़ी बरनी खुद न अबा बोड़ो हुजी जा वही करे थोरो कन्नु साफ़ कंदो हुजे, हीअं कंदो हुजे ऐं ट्रां ट्रां कंदो हुजे। रमण ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाए, अब अम्मा जो वॾो तोसां कुर्ब अथई, तुंहिंजे लाइ ख़ासि जेको आहे न उते पलाल तो चवां, मुंहिंजो मतिलबु त साॻ पटाई, उते पलाल खाईंदो हुजां, साॻ वात मां निकिरी वियो साॻ, अम्मा साॻ पटाए आई थी, बसि रुॻो अम्मा थोरो सुकी बीहे उस ते, त चांवरनि जी मानी ऐं साॻ तुंहिंजे लाइ मोकिलई थी। हाय हाय साॻ मासी हूर खे साबस हुजे, मूंखे भाईंदी हुजे, बाक़ी हुनखे हुजेसि त इहो हिकिड़ो ई हुजेसि जेको सुलक्षणो हुजे, लखां दे मट घर में हिकिड़ो ई सुलक्षणो खोड़ हुजेसि मासीअ खे, अम्मा ख़ुशि आहे। सो हाणे वरी भला कलाम ॾांहुं हलंदा हुजूं, सिंध जो को भलो कलाम हुजे जो अव्हां सभिनी जे नाम बि कंदा हुजूं, इनखे अव्हां ॾिसंदा बि हुजो, ॿुधंदा बि हुजो, मोटी अचूं त पोइ ख़ुदनि खां बि हाल वाल वठंदा हुजूं।
एक दफ़ो ॿीहर भली कार चवंदो हुजे अव्हां खे अव्हां ॾे हुजो परॾे हुजो जिते जिते वेठा हुजो अव्हां सभिनी खे भली कार साल जितो हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो ॿचिड़ा ठीकु हुजनि ऐं अव्हां वटि ख़ुशियूं जेके हुजनि उहे रक़्स कंदियूं हुजनि। सदोरा ॿार पींघे में पधरा हुजनि। अहिड़े ख़ुशीअ जे मौक़े में हिन खे न जन जी न कन जी न तालीम जी न हुनर जी हिननि ॿिन्ही शयुनि खां ई वांदो हुजे। न तालीम पिराए सघियो हुजे न हुनर सिखी सघियो हुजे। बसि सुबुह जो इहो हुजे अमड़ ॿ जेके ॻाल्हाइव ॾेई छॾेसि पोइ प्यार में 5-6 उहा बि ॾेयो छॾेसि पोइ बसि ही हिन में ख़ुशि हुजे। हाणे सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्ताने सुहाग निंडूं कंदे न मिले। घर सुतो पियो हुजे जा मां चमलाए चुप हिकिड़े फोन वठंदा। हलो सलामकुम। वालेकुम सलाम हुजेदा केरु कहिड़े शहर खां था? मां मदीने वारो आहियां हाजी शम्स मीर जन। हाय साहब ख़ुशि चाक चङा भला तबियतूं बहार हुजनि अबा। बार अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे आबाद हुजो। वाह वाह कुर्बावा जा मोहबतूं भले पार खां फोन कई हुजेव रंगड़ा ॾिसंदा हुजो वाह। ये रोज़ ॾिसो त तव्हांजा नवां रंग हलनि था पिया उतां कई कचहरी। हाओ वाह हाओ या उताक जा रंग हलंदा हुजनि इहो बि बसि हाणे वरी सूमर खां इहो वरी ॾिसंदा हुजनि हिन में बि भला भला रागी ईंदा हुजनि महिमान भला ईंदा हुजनि। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। असांखे आबदा परवीन जो कलाम ॿुधाए नाज़ सिखियूं आहिनि नवां। वाह 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 आबदा परवीन जो महिरबानी कयो। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह साईं ख़ुशि रखे। वॾी महिरबानी लख कुर्ब साल जितो हुजो सलामत हुजो कलामत अहिड़ा अची वञे माण्हू हुजनि जो दुनिया में कमु कंदा हुजनि हुनर कंदा हुजनि तूं रुगो निंड ई निंड सदोरा पढ़ी लिखी को हुनर सिखंदो हुजे त हींअर मसरूफ़ न हुजे हा। रमण ॻोठ वयमि उते वॾा मज़ा लॻा पिया मछ कचहरियूं सॼी रातिनि जी रातियूं गुड़ वारी चांहियूं बसि कचहरियुनि में गुज़री तूं वियूं। चओ बसि तोखे रुगो बसि तोखे ॿ वेला मानिया खपंदा फोन कॉल हुजे। हलो बाबा साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था? बाबा साईं मियांदाद करोडी बाबा मंगी। मियांदाद उस्ताद मियांदाद करोंडी वारो बाबा। जी बाबा साईं जी बाबा साईं। कीअं हुजे तबियतड़ी बाबा कीअं हुजो ठीकु हुजो? साईं बसि तबियत विच में ॾाढी ख़राब थी वई बसि तव्हां राब्तो न थी सघियो। बाबा असां हर वक़्तु तुंहिंजे लाइ उस्ताद दुआ गू हुजऊं। प्रोग्राम ॾिसंदा आहियूं प्रोग्राम तव्हांजा ॾिसंदा आहियूं ॿियो बि प्रोग्राम तव्हांजो हले थो उहो बि ॾिसंदा आहियूं ॾाढो। इहो उतां अचण वारो हुजे अञा हिन जूं झलकियूं ॾिसंदा हुजो। झलकी हलंदियूं। हा भाई इहो प्रोग्राम बसि ॾींहं अध में अव्हांजे अखियुनि जे साम्हूं हुजे। इंशाल्लाह बाबा साईं इहो ॾिसंदा आहियूं ॾाढो इहो प्रोग्राम भलो आहे झलकियूं हलंदियूं ॾाढो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। वाह 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 इहो उतां जी जी असांजी उतां बाबा अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो। ॿियो खेर लॻो पियो आहे बाबा साईं। अबा सभु ख़ैर बचड़ा ठीकु हुजनि अव्हां वटि? जी बाबा साईं जी जी बाबा साईं अलाह साईं ख़ुशि कंदो तव्हांजे सामी ठीकु आहे। तबियत विच में बाबा ॾाढी ख़राब थी वई वरी अलाह साईं कयो वरी सही थिए। बाबा भेटाई साईं चयो हुजे त तूं हबीब तूं तबीब तूं दर्दनि जी दवा। भेटाई साईं बेटा चयो तूं हबीब तूं तबीब तूं दर्दनि जी दवा जानब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾिज सफ़ा मिया मरीज़नि खे सो बाबा मालिक साईं सफ़र जी जी अब इहो ख़ुदि न आयो मासी हूर जो पुटु हुजे इहो त वॾे अरसे खां पाड़े में मासी हूर रहे ही उनजो सदोरो हिकिड़ो ई सिकी लधो पुटु हुजेसि। हे ईअं आयो हुजे मासी हूर ॻोठ वई हुजे हुन खां मोटी आयो हुजे त को चांहि पीअंदो हुजे आराम वटि हाणे राधुली उहा बीमार पई हुजे हाणे हिनखे चांहि किथां पीआरींदा हुजे। हा भाउ हिन जी तबियत रोज़ ख़राब
हाओ बाया थद इन जे वेहे त पोइ या कंहिं ॻाल्हि खां मुड़े न को मच ॿारींदी हुजे न को पाण खे बचाईंदी हुजे बसि पोइ इन जा इहे कम हुजनि जी बाबा साईं जी बाबा साईं पाड़े में इहो मूं वटि इहो रहंदो हुजे हिकिड़ो खुदनि इहो बि सदोरो घर में जनानी बि सदोरी बसि आऊं पोइ हिननि विच में पोइ उन जा बि रंग वांगे ॾिठल हुजनि त उहो बि केॾो सदोरो हुजे गुम थी वियो बसि हिते बाबा सदोरनि जो मूं ॻोठ ॿधी छॾियो हुजाई ॿधी छॾियो आहे बाबा साईं सही आहे बाबा साईं कुझु त हुजे न रिंगो बसि हुजे बाबा न्याणी ख़ुशि हुजे असांजी हा बा न्याणी खे बि सलाम भाॼई खे बि सलाम सभिनी खे सलाम हा ॾियोसि ॾियोसि हिते सिग्नल थोरा घटि भाउ हुजनि न सो इहा वरी वालेकुम सलाम बाबा ख़ुशि हुजी चङी भली तव्हांखे बि थधि लॻी हुजे छा मां ठीकु हुजां मां ठीकु हुजो अमर ठीकु हुजे बाबा ठीकु हुजे उहा थोरी बीमार हुजे पर तव्हांजी तालीम सही हलंदी हुजे बाबा वाह 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 मुबारकूं मुबारकूं हाणे अॻियां बि पढ़बो न बाबा हा शाबाश पढ़बो घर जा कम बि करणा हुजनि पढ़ण बि जारी रखणो हुजे कंप्यूटर बि सिखंदी हुजी हा इहो कंप्यूटर पढ़ी लिखी ॾाही थींदी हुजे सुभाणे कंहिं वॾी पोशट ते तोखे ॾिसणु चाहींदो हुजां मां त पोइ इहा मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशी हुजे सभिनी खे सलाम बाबा सभिनी खे वॾी महिरबानी हुजे लख ॾिसंदो हुजे न्याणियूं पढ़ंदियूं हुजनि ॻाल्हाईंदियूं हुजनि सदोरा तूं ईअं हुजे जहिड़ो उहो बर्फ़ानी कोन हुजनि नंढड़ा बर्फ़ानी अछड़ा अछड़ा उन्हनि वारा हींअर कम कंदो हुजे थो थिए यार तूं जल्दी राधा खे निपोड़ त चांहि पीआरे मूंखे निपूड़ेसि जल्दी निपुड़े उथारीसि या निपुड़े ॻाल्हाईंदो हुजे थधि लॻी हुजेसि न थधि तोखे तूं काठियूं ॿाहिरां खणी ईंदो हुजी मच ॿारींदो हुजी पाणी चांहि काढ़ींदो हुजी महिमान खे प्यार बि आहे तूं महिमान हुजी घर हितां सफ़ा गॾियो पियो हुजे हाणे वरी ही महिमान हुजे हलो हेलो बा अबा केरु कहिड़े शहर खां अबा अस्सलाम वालेकुम बारामू गुलाम हैदर खास के दी नवाब छमा वालेकुम सलाम अदा गुलाम हैदर खास कली मूं सम्झ दबाईअ मां फोन कयो जे इन करे वॾे आवाज़ सां ॻाल्हाईंदो हुजी हा मां त जोर सां ॻाल्हायां तव्हांखे ॿुधणु अचे न सही बाक़ाइदे ॿुधंदो हुजां ॻाए वॼाए करे सलाम कयो हुजे आदा रामू को मां शिकायत आहे बाबा अरे भणा हा बा हा शिकायतूं 100 हुजनि मूं आऊं साम्हूं बीठो हुजां न पोइ प्रोग्राम में पोइ छंछर आचर में मां कॉल कई तव्हांखे हाओ मूं सूफ़ी जे थोरे साज़ खे सम्झनि त ॾुखियो आहे कलाम चयो पोइ सोढल फ़कीर जे आवाज़ में ॿुधरायो जो हुजे अव्हांखे तव्हां कोन ॿुधरायो कोन तव्हां हू ॿुधरायो ॿिए अमरा लॻी न खणजी हीर मारू मुंहिंजा मीर उहा बा ग़लती थी वई हुजे माफ़ी ग़लती थी वई हुजे हा ॿियो ख़ैर ॿियो ख़ैर लॻो पियो बाबा असां हाज़िर हुजूं सॼी सिंध मां फोन कॉल कंदा हुजो शिकायत हुजे असीं हाज़िर हुजूं असीं को सियासतदान कोन हुजूं जो लिकी वेंदा हुजूं या साम्हूं ॻाल्हाए न सघंदा हुजूं असां बाबा हक़ ते नवाब साहब अचां वरी चांहि पियारींदो हुजे चांहि कोन पियां चांहि छॾे ॾिनी हुजे हाणे घटि करे छॾी हुजे हाउ ई शाबाश हुजे साग पलियूं हाणे इहे हुजनि इहे खाधा हुजनि हा सागो चाढ़ियो बि हुजेव हल त वाह वाह माना ईअं यार इहे सुबुह सां इहे ॻाल्हियूं कंदा हुजो न पोइ मूंखे वरी इहा ॻाल्हि पोइ हो लॻंदी हुजे त अव्हां वटि साग चढ़िया हुजनि असां वटि अञा देॻड़ियूं ठलियूं पियूं हुजनि वाह 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 बाबा तूं त सफ़ा वॾेरो लॻो वेठो हुजे माना साग मखण खायो पियो
बस अल्लाह जी मेहरबानी आहे, तव्हां भाइरनि जी मेहरबानी आहे। हाओ न न मालिक साईं जजो ॾींदो हुजे, ख़ुशि हुजे, ईअं बचड़ा बि ईअं खीर खंडु हुजो, ऐं भेनरुनि खे अमड़ियुनि खे सलाम हुजे बा। फरमाइश जी मुंड लाईंदो कर अदा, फरमाइश जी मुंड लाई कोन तो शिकायत आहे तोसां। हाज़ुर बाबा, हाणे शिकायत ख़तमु कर, हाणे ॾाहो थिए ॾिस ख़ुदि न ख़ुदि न खे चवंदो हुजां मिड़े पटको लाहे विझंदो हुजे, बाक़ी हाणे ॾाहो थिए वरी मां ख़ुदि न पटको लाहे विझंदो हुजे। तूं बि हुन हवाल कटियो त ॿुधायो मां सॼा प्रोग्राम तुंहिंजा ॾिसे थो, तूं बि चए अॻे हफ़्ते ॿुधायो मां कोन ॿुधायो हुईसि। ॿुधायो हुजे मांसि चाचू वरी घड़ी घड़ी हिकिड़ो ई कलाम मां हा रोज़ साॻियो चाचा तूं ईअं न कर न हाणे हाणे वरी भला हलंदा हुजूं इहो कलाम सूफ़ीअ सोज़ साज़ खे। मां चवां घुमाइण थो वठी हले, घुमाइण खे न थधो हुजे, चिड़िया घर में छॾे ईंदो हुजांइ, घुमाए उते छॾे ईंदो हुजांइ, उते पाण ॿई हलूं न ॿई छो हले, उते ॿिया वेठा हुजनि दोस्तनि सां तोखे छॾे ईंदो हुजां, हिकिड़े पिंजरे में तूं हिकिड़े में न न जो उते दोस्त भला वेठा हुजनि उन्हनि सां तूं ठहंदो हुजे, मां हीअं कंदो आहियां तूं कजा हा उते तोखे छॾे ईंदो हुजां दोस्तनि वटि, ॿ टे ॾींहं थकु भञंदो हुजे इन में तूं। हा सो हाणे वरी कलाम ते हलंदा हुजो बाबा, सो इहो कलाम ॾिसंदा हुजो, हुन खां पोइ वापसि अचूं त अञा खोड़ सारा रंग हुजनि। हाणे तूं इहो सुम्हंदो न हुजी त वेही रहंदो हुजी, मां चौकीदारी हुजां। हा हिकु दफ़ो ॿीहर भली कारवां खे ॾेह में हुजो, परदे में मौजूं ॾिसो महिराण में आहियूं, हाय हाय गीत जमाला छो न ॻायूं, गीत जमाला त ॻाईंदा हुजो, वॼाईंदा हुजो, हुनर कंदा हुजो, तालीम पिराईंदा हुजो, नशे खां नफ़रत कंदा हुजो, सॼी सिंध में इहा ॻाल्हि हाणे हलंदी हुजे त नशे खां नफ़रत कंदा हुजो, तालीम में अॻ भरा थींदा हुजो, हुनर में अॻ भरा थींदा हुजो, इहे वाहण वस्तीअ में इहा ॻाल्हि हलंदी हुजे, पर हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम भाई। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कड़े शहर खां था? कोट हाजी कबीर खान पहोड़ खां शिकारपुर ज़िलो दुर्महमद पहोड़। साईं अगर तव्हांखे ॻाल्हियूं कंदो में तव्हां यादि आयो अलाए न साईं। साईं असांजे सीने में सांडियल हुजो महबूब साईं। जी जी ॿुधायो साईं। ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो, चङा भला तबियतूं, ॿार बचड़ा ॿार ओड़ो पाड़ो सभु ठीकु? अल्लाह जा करोड़ अहसान, मदीने वारे घोट जा पैतन पाक जा लख थोड़ा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ॿिया मिड़ई सुख ई अल्लाह जा एहसान। वाह 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 वाह, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अवां मिड़े अवेल सलाज़ाद कंदा हुजो, हाल वाल कंदा हुजो, चाक थी पवंदा हुजूं, सो खीर खंडु हुजो बचड़नि सां गॾु, सो अॼु मिड़े वक़्त जी थोरी घटिताई हुजे, इन करे वरी सुभाणे कचहरीअ खे बाक़ाइदे यादि कंदा हुजो, तव्हां सां कचहरी थींदी हुजे जाम, हे काॾे हुजे ख़ुदि न कुता, अरे हे कहिड़ा कम कंदो हुजे, वॾो दिलेरा कहिड़ा कम कंदो हुजे तूं? मां ॾिसां पियो, मां चयमि केॾो दिलेर आहे, पर तूं त कुते खां बि ॾिजे थो, लठ बि हथ में अथई। कुतनि खां कुतो हाणे हर भर जे पेरनि में पवंदो हुजे त पोइ हुनखे छा कंदा हुजूं? मज़ो आई ख़बर पई? ख़बर पई हुजे, चङो हाणे हलंदो हुजे त मासीअ खां पुछी बि ईंदो हुजां मां, ऐं राति लॻे पोइ हुन फटे वारे खे सर कंदो हुजे त राति लॻे खणाए वरी अस्पताल बि हलंदा हुजूं। ट्राली खणी अचां? ट्राली न, हुन फटे स्ट्रेचर 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 ॻाल्हि सम्झंदो न हुजे, हिकिड़ो अकुल टाइम हिकिड़ो सफ़ा ख़तमु थी हुजे, खटोलो खणी अचां मस्जिद मां। सो हिनखे ज़रूरु अॼोकी जेका रिहाण हुजे अव्हांखे पसंदि आई हुजे, ईंदड़ हफ़्ते सुहिणा रंग खणी, ईंदड़ हफ़्ते चओ सुभाणे सुहिणा रंग खणी अव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदा हुजूं, नवनि रंगनि नवनि अंदाज़नि सां गॾु, सो अॼोके ॾींहं ते मोकिलाईंदा हुजूं। वेंदे वेंदे ख़ूबसूरत सैर हुजे, जिते जिते शादियूं मुरादियूं ख़ुशियूं हुजनि उन्हनि सभिनी जे नाम हुजे, सो इहो सैरो ॾिसंदा हुजूं। ऐं खुदन सां बि वेंदो हुजां, मासी हूर खे बि ॾिसींदो आहे चाक हुजे, ऐं राति लॻे भई इहो डाटकर खे ॾेखारींदो हुजां, तूं हलंदो हुजे त बसि मां ईंदो हुजे, मासीअ खे चवंदो हुजे त ईंदो हुजे इहो अदा रामण।